उन्हनि जेको आहे इहो लिखियो आहे त ज़ालिम बादशाह हुयो, बीबियुनि जी इज़त जे मथां काह कयो, बीबियुनि दुआ घुरी, जबल फाट खाधो। पोइ जबल में ज़िंदगी माना आसान आहे। इहा आहे ख़ान ज़मान मीर अबुल क़ासिम, जेको अकबर बादशाह जे ज़माने में गवर्नर हुयो पंहिंजे वखर जो। उन गवर्नर जो पंहिंजो ख़ानदान आहे मथे, सम्झी बाबा। उहो जेको क़ब्रस्तान आहे 1000 अरिड़हं हिजरी क़ब्रस्तान पुराणो आहे, तक़रीबन 450 साल पुराणो आहे। हीउ शाही ख़ानदान आहे मथे जेको क़ब्रस्तान आहे। ऐं जेको सतनि जो जेको माना आस्थानो आहे, सतियूं अलाह जूं नेकबानियूं हुयूं, 7 ई भेणियूं हुयूं। पोइ उन वक़्त में ज़ालिम बादशाह हुयो जेको बीबियुनि जी इज़त जे मथां काह कयो, बीबियुनि दुआ घुरी, जबल फाट खाधो। 7 ई जेके सतियूं जबल में ज़िंदगी माना उहो ग़ाइबु थी वियूं। उहा जॻह अंदरि आहे, सम्झी साईं। ऐं उहो जेको वाक़ियो आहे तक़रीबन 500-600 साल पुराणो आहे, सम्झी साईं। उन सिर्फ़ु लेडीज़ वेंदी आहे, मर्द न ईंदो आहे। उहो अंदरि हिन पासे। अच्छा, वो हिन पासे। अलाह जूं नेकबानियूं हुयूं, 7 ई भेणियूं हुयूं। पोइ उन वक़्त में ज़ालिम बादशाह हुयो, बीबियुनि जी इज़त जे मथां काह कयो, बीबियुनि दुआ घुरी, जबल फाट खाधो। 7 ई जेके सतियूं जबल में ज़िंदगी माना उहो ग़ाइबु थी वियूं। उहा जॻह अंदरि आहे, उन सिर्फ़ु लेडीज़ वेंदी आहे, उन मर्द न ईंदो आहे, सम्झी। उहो जेको वाक़ियो आहे तक़रीबन 500-600 साल पुराणो आहे, 600 साल खां पुराणो आहे। इहा ई आहे। अच्छा साईं, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो कि इन सत सैलियुनि जे मज़ार खे राजा ॾहर सां छो कंडे वेंदो आहे? न राजा ॾहर सां जो को वास्तो न आहे, माना इहा न आहे। माना हुननि जेको लिखियो आहे असां उनखे वठंदासीं त उन्हनि लिखियो आहे त ज़ालिम बादशाह हुयो, सम्झी साईं। उनजो माना नालो न लिखियो अथऊं, हेठि बोर्ड लॻल आहे, सम्झी साईं। हा, हेठि बोर्ड लॻल आहे। पोइ उन्हनि जेको आहे इहो लिखियो आहे त ज़ालिम बादशाह हुयो, बीबियुनि जी इज़त जे मथां काह कयो, बीबियुनि दुआ घुरी, जबल फाट खाधो। पोइ जबल में ज़िंदगी माना उहो ग़ाइबु थी वियो। अच्छा, इन में पंहिंजो जेको आहे राजा ॾहर जो को किरदारु न आहे? न। अच्छा, महिरबानी साईं। राजा ॾहर जी 712 में आहे, हे माना हिजरी जो वाक़ियो आहे। अच्छा, 712। हा, राजा ॾहर जेको आहे 712 में आहे, सम्झी साईं। जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम ऐं राजा ॾहर जो मुक़ाबिलो थियो त 712 में हुयो न साईं। अच्छा, वो हीउ जेको आहे क़ब्रस्तान जेको आहे जहांगीर बादशाह जे ज़माने जो आहे, जहांगीर ऐं अकबर बादशाह जे ज़माने जो। 300-400 साल। 450 साल। हमारे कब्रस्तान आहे बादशाह जहांगीर जे बना दौर जो। जो अच्छा।